एसएसपी कंबर शदाद कोट का तबादला भी हो गया, मगर लूटमार का सिलसिला जूं का तू जारी है। शहरी जिला भर में हालात खराब होने की बाइस घरों तक महदूद, जबकि पुलिस वीआईपी समेत अतई सहाफियों की सिक्योरिटी पर मामूर। दूसरी जानिब अमन पसंद शहरी शहर छोड़कर नकल मकानी करने पर मजबूर और इंतजामिया की बेहिसी और खामोशी ने शहरियों को मायूस कर दिया है। 7 लाख की आबादी रखता है। पहले इतना ये पुरसुकून इधर शदादकोट में माहौल होता था, ना कोई चोरी होती थी, ना कोई वारदात, ना कोई डकैती होती थी। अभी ये जो शदादकोट है कच्चे और कश्मीर का मंजर दे रहा है। इधर आए दिन कोई ना कोई चोरी, कोई ना कोई वारदात, जिसमें पिस्टल के जोर पर मोबाइल, घरों की चोरी, काफी वारदातें ऐसी हो रही हैं जिनका पुलिस लातालुक बनी हुई है। ॾिठो वञे त शदादकोट में पुलिस आहे ई कोन। तक़रीबन तव्हांखे अमलो नज़र न ईंदो। गायब लॻो पियो आहे, वीज़ा ते वियल आहे, पोइ एसपी वीज़ा उन्हनि खे ॾेई छॾी आहे, शूट ॾेई छॾी आहे। तक़रीबन अमलो हिते 165 बदिरां हिते 40 खां 50 कमु करे रहियो आहे। तक़रीबन तव्हां घिटिन में ॾिसंदव, गश्त न थींदो। ऐं असां सम्झूं था त शदादकोट खे हथ सां गैर महफ़ूज़ कयो थो वञे। हितां जा जेके बाअसर माण्हू आहिनि उन्हनि जी इहा दादागिरी आहे। जीअं शदादकोट जो माण्हू असांजो गैर महफ़ूज़ पाण खे सम्झी हितां लॾ पलाण करे उन्हनि जूं मिल्कियतूं असां ज़ब्त कयूं। हिन वक़्तु तक़रीबन असां इहो ॾिसी रहिया आहियूं त शदादकोट में जेको थाणे में अंदरि काफ़ी अहिड़ा सिपाही आहिनि जेके चोरियुनि में मुलविस आहिनि। असां एसएसपी कंबर शदादकोट खां मुतालबो कंदासीं त महिरबानी करे शदादकोट ए सेक्शन थाणे ते ख़ासि करे ध्यानु ॾींदा, जीअं हितां जा जेके रहवासी इन सुकून जो साथ खणी सघनि। जरूरत इस अमर की है कि जब तक जिला भर के थानों में मकामी पुलिस एहलकारों का तबादला किसी दूसरे शहर करके वहाँ के पुलिस एहलकारों का ड्यूटी यहाँ करवाया नहीं जाता, तब तक यहाँ अमन अमान का इशू हल होते हुए नजर नहीं आता। और इसके अलावा जिले के हर शहर के दाखिली व खारजी रास्तों पर बने पुलिस पेट्स बहाल करके अमन की फिजा बहाल की जा सकती है, जो बिल्कुल मुमकिन है। कैमरा टीम के साथ गुलाम अली ब्रावई, वश टीवी, शदादकोट।